अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु मां पंहिंजे आर्टिस्ट दोस्तनि खे ऐं जेके बि असांजा पाकिस्तान जा जेके बि माण्हू आहिनि जेके बि हिन ॿोॾि में मुतासिर थिया आहिनि उन्हनि में असां बि थिया आहियूं। हींअर मां 5 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे ॻोठ मां ॿेड़ीअ ज़रिए वञा पियो बेवस थियो। ॾाढी कोशिशि कईसीं, ॾाढी कोशिशि कई। मूं पाण पंहिंजे हथनि सां सामान पहिरें खटियुनि ते रखियोसीं, वियो पाणी चढ़ंदो, हे पाणी ॾिसो केॾो आहे दरवाज़ा। वरी ॿियो दफ़ो कोशिशि कई थी, टियों दफ़ो कोशिशि कई थी, पर न बची सघियासीं। नेठ सां इहो सामान सभु नुक़सानु थी तबाह थी वियो। हितां दीवारूं ॾिसो, हे स्कूल आहे, स्कूल जी दीवार आहे, हे मस्जिद आहे असांजी सुवारी, ऐं हे असांजो ॻोठ घरु आहे, हो सभु तबाह थी विया, बर्बाद थी विया। हे मुंहिंजो घरु आहे, हे परियां खां असांजो मुंहिंजो घरु आहे, बर्बाद थी वियो। ॿुड़ी छिजी पियूं जॻहियूं तबाह थी वियासीं। अलाह साईं वरी सोचंदा आहिनि त अलाह साईं जो बिल्कुलु क़ुरान में ज़िक्र आहे त ॿुॾीअ जा ॿीणा त अलाह मामूद रखूं था, ऐं दोस्तनि खे चवंदा त हिमत न छॾिजो, अलाह से मदद। बाक़ी ॿारड़ा मुंहिंजा तव्हां दुनिया सॼी ख़बर आहे त ॿारड़ा मुंहिंजा माज़ूर आहिनि। पहिरें मां डप में ॿारड़ा पंहिंजा हिकिड़ो दोस्त हो शाहिद हुसैन ख़ुश्क साहिब जी पंहिंजे घर जी उता कया वीचारे ख़ाली करे मूंखे ॾिनी, ऐं मां उन में पहिरें ॿारड़ा पंहिंजा छॾियमि, उते महफ़ूज़ रखियमि। पंहिंजे नंढे बरादर मूंसां गॾु महिल हले पियो, आयो आहे ॼण पको करणु, गर्मी आहे ॾाढी, वरी पको लॻाईंदासीं। त मां हिते 5 ॾींहं हुयुसि, मुंहिंजे बरादर वीचारे हुते बचड़नि खे संभालियो पिए, ऐं जेको रिकॉर्डिंग करे मुंहिंजो भाइटो आहे मुजाहिद हुसैन, ऐं हीअ बि मुंहिंजो भाइटो आहे जेको वीचारो अॼु आयो, थोरो कमकार कराई। पंहिंजे घर खे बचाइण जी कोशिशि ॾाढी कई थी, हर माण्हू कंदो आहे, मिटनि माइटनि जे घर खे बचाइण जी कोई। मां आर्टिस्ट माण्हू आहियां, पर मां हिन ॻाल्हि खे कोन सोचींदो आहियां, छो जो असां चवंदा आहियूं त बाबा कमु करिणो आहे। हे हिते पाणी तमामु वॾो आहे, हे ॿेड़ी वारो हलाए थो, हिते तमामु वॾो पाणी आहे, तमामु वॾो पाणी आहे। अलाह से तव्हां हे ट्रांसफार्म आहे, ट्रांसफार्म जी हालत इहा आहे, हे ट्रांसफार्म थोरो ॿुधी वियो आहे, हे मस्जिद सुवारी आहे, पाणी आहे, छा कजे। हे स्कूल आहे, बीमार मथे न कयो, अलाह से ख़ैर कंदो, रब साईं। असां पंहिंजे मंज़र ते पंहिंजी उदा कोट में ॾाढो ॾुखंदो